दोस्तों हाणे असां नज़म खां वरी नसर जी तरफ़ वञूं था। नसर जे मामले में असांजो टंड मोहम्मद ख़ान हिकिड़ो बहितरीनु लेखक, सभई मञता मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म ते मञता मञायल आहे इन मामले में। खेनि गुज़ारिश आहे त अॼु नसर मां को वाक़ियाती किस्सो को आहे ऐं उन जे लाइ आज़म भट्टी खे गुज़ारिश आहे त हू पंहिंजी नई लिखत पेश कनि। आज़म भट्टी। उनवान आहे साहिर लुधियानवी जावेद अख्तर ऐं 200 रुपया। साहिर लुधियानवी जावेद अख्तर ऐं 200 रुपया। फ़नून लतीफ़ा जे हवाले सां बरे सगीर जे ॿिनि वॾनि नालनि साहिर लुधियानवी जावेद अख्तर खां खे केरु नथो सुञाणे। संदन शोहरत आलम आशिकार आहे। हीअ उन्हनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे जॾहिं जावेद अख्तर तमामु घणो सरगर्म हो। हिकु ॾींहुं ओचितो हू साहिर लुधियानवी जे घर पहुतो। शाइर जावेद अख्तर जी हालत खां बख़ूबी वाक़िफ़ हो। शाइर इंतहाई नरम लहजे में जावेद अख्तर जी खुददारी के बिना नुक़सान रसाइण जे चयो त नौजवान मेव ते 200 रुपया पिया आहिनि, उहे खणी पाण वटि रख। जॾहिं तो वटि थियनि त मूंखे वापसि कजां। 200 रुपया उन वक़्त जी वॾी ॻाल्हि हुई। 100 रुपया खुलो कराइण लाइ बि माण्हू बैंक या पेट्रोल पंप ॾांहुं कई वेंदा हुआ। जावेद अख्तर 200 रुपया खणी ईअं रखिया ॼण त हू साहिर ते थोरो कंदो हुजे। रखां थो पर वापसि कोन कंदुसि। जावेद अख्तर वराणियो। वक़्तु गुज़रंदो रहियो। जावेद अख्तर जी मुलाक़ात सलीम ख़ान सां थी ऐं सभु ॼाणनि था त फिल्मी दुनिया में संदन जोड़ ॾाढो मक़बूल थियो ऐं उन्हनि तमामु घणो कमायो, पर जावेद अख्तर साहिर लुधियानवी खे 200 रुपया वापसि न कया। ऐं जॾहिं बि साहिर सां मिलंदो हो त उनखे तंग करण ख़ातिर चवंदो हो त अव्हांजा 200 रुपया मूं ते आहिनि, हाणे वापसि बि करे सघां थो पर कंदसि कोन। शाइर बि मज़ाया ऐं शाइराना लहजे में जवाबु ॾींदो हो त पुट उहे त आऊं तोमां कढी रहंदसि। अहिड़े क़िस्म जी मज़ाया ॻाल्हि ॿोल उन्हनि जे विच में हलंदी रहंदी हुई ऐं उन्हनि जी दोस्ती बि दस्तूर मूजिबि क़ाइमु रही। ईअं ई साहिर लुधियानवी जो हिकु ॿियो दोस्त डॉक्टर कपूर हो, जेको ख़ुदि दिलि जो डॉक्टर बि हो त दिलि जो मरीज़ बि हो। साहिर बि दिलि जो मरीज़ हो ऐं डॉक्टर कपूर ई संदसि मुआलिज हो। साहिर लुधियानवी अक्सर करे उनखे तंग कंदे चवंदो हो, हा डॉक्टर, तोखे ॾिसणु अचां या तोखे ॾेखारणु अचां। 25 अक्टूबर 1980 ते शाम जो ईअं थियो त साहिर खे ख़बर मिली त डॉक्टर कपूर जी तबियत ठीकु न आहे। हुन पंहिंजे ड्राइवर अनवर खे घुरायो ऐं फौरी तौर डॉक्टर कपूर जे घर पहुची वियो। डॉक्टर कपूर जी दिलि बहलाइण ख़ातिर साहिर ताश घुराए डॉक्टर कपूर जे बिस्तरे ते ई पता विराइण शुरू कया। पता विराईंदे विराईंदे डॉक्टर कपूर खे ईअं महसूस थियो त साहिर जो चहिरो कुझु छिकिजी सख़्तु थी रहियो आहे। हुन सॾु कयो, साहिर साहिर साहिर, पर साहिर लुधियानवी बिस्तरे ते ई लेटी पियो। डॉक्टर कपूर साहिर जी दिलि जी धड़कन खे बहाल करण जी तमामु घणी कोशिशि कई, पर साहिर मोकिलाए चुको हो। मरदे मरदे साहिर जा आख़िरी लफ़्ज़ इहे हुआ त चेहरे पे चीचक के 1000 दाग सही डॉक्टर कपूर, जिंदगी खूबसूरत है मैं मरना नहीं चाहता। साहिर मरी चुको हो। संदसि ड्राइवर अनवर दौड़ंदो पहुची वियो, जेको उन जो लाश खणाए घर आयो। राति थी चुकी हुई। जावेद अख्तर पहिरियों माण्हू हो जेको साहिर जे घर पहुतो। छा कजे, केॾांहुं वञिजे, हू सोचींदो रहियो पर कुझु बि करे न सघियो। बसि साहिर जी लाश जी फेरांदी खां वेही ॿारनि वांगुरु रोंदो रहियो। सुबुह थी जनाज़े जो इतला कयो वियो। माण्हुनि जो हुजूम थियणु शुरू थी वियो। पोइ बसि उहो कमु शुरू थी वियो। दरवाज़ो खोले छॾियो, दरी बंदि करे छॾियो, चटायूं विछायो। जंहिं जीअं चयो जावेद अख्तर ईअं ई पे कयो ऐं रोंदो रहियो। लम्हा गुज़री विया। साहिर जी लाश खे तदफ़ीन लाइ क़ब्रिस्तान आंदो वियो। माण्हुनि जो वॾो हुजूम सीननि में ख़ामोशी तारी कंदे तदफ़ीन बाद वापसि वञणु लॻो। जावेद अख्तर बि ख़ामोशी सां वापसि मोटी रहियो हो। पोयां वाजिदा तबसुम जो मुड़ुसु अशफाक़ दौड़ंदो आयो ऐं जावेद अख्तर जे पुठनि ते आराम सां हथ हणी खेसि चयाईं, जावेद, कुझु पैसा आहिनि? आउं सुबुह जो तकड़ तकड़ में आयसि, पर्स घर विसरी वियो, क़बर खोटण वारे खे पैसा ॾियणा आहिनि। जावेद अख्तर पुछियो, केतिरा पैसा? अशफाक़ जवाबु ॾिनसि त 200 रुपया। जावेद अख्तर तड़पी पियो। पंहिंजे खीसे मां 200 रुपया कढंदे अशफाक़ खे ॾिनाई ऐं ज़ारो कतार रोईंदे चयाईं, साहिर साहब, मरी बि 200 रुपया कढी विया।
कल और आएंगे नगमों की खिलती कलियां चुनने वाले, मुझसे बेहतर कहने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले। कल कोई मुझको याद करे, क्यों कोई मुझको याद करे, मसरूफ जमाना मेरे लिए क्यों अपना वक्त बर्बाद करे। मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है, पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है।